ये नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग हो उनजो नालो ख्वाजा अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह तमाम आला दर्जे जो वली हो मुझा प्यारा दोस्तों उनजो भाउ बि वॾो मुत्तक़ी ऐं परहेज़गार चो सुभान अल्लाह पर हज़रत ख्वाजा अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मुझी आदत इहा होंदी हुई अम्मा जडड़ी हुई अम्मा कुराड़ी हुई मां इबादत के टेम घट ॾींदो हुअसि नफ़ली इबादत ज़िक्र अज़कार घट पर अम्मा जी ख़िदमत घणी कंदो हुअसि कॾहिं ज़ोर ॾियां कॾहिं अम्मा खां दुआऊं वठां कंहिं टेम जे अंदरि अम्मा जी ज़ियारत कयां इहो कमु घणो हो मुंहिंजे भाउ सोचो त मां बि वॾो इबादत गुज़ार आहियां हिन अबुल हसन खिरकानी खां मुंहिंजो मक़ाम मथे होंदो एक जहारे भाव चवण लगो मुझा भा अज रात जो टेम हो गैबी आवाज बुधुम अबुल हसन खिरकानी के चए पंहिंजो भाव वॾो जेको उन खां उम्र में भी वॾो हो चए पियो तक़वा में इबादत में रियाज़त में तमाम घणो हो ॾींहं जो रोज़ा रखे रात जो इबादत करे मूंखे विहारे चवण लॻो अबुल हसन खिरकानी अज रात अजीब माजरा थी आहे अॼु वेह त तोखे ॿुधायां चओ बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह ते ॿुधा चे ॻाल्हि इहा रात जो टेम हो तहजुद वारी इबादत करे बस कयम मां अकेलो वेठो वहियां उन जाइ ते ज़िक्र जारी आहे उन जाइ ते पढ़ां पियो अल्लाह 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 रब पाजी ज़ात बाबरका जो ज़िक्र पियो कयां सन्नाटो छायो पियो हो वॾो मज़ो पियो आयो ग़ैबी आवाज़ आयो ओ अल्लाह जा बाना मो अल्लाह तआला जल जलाल जी ज़ात बाबरकात रब्बुल आलमीन जे तरफ़ां आवाज़ आयो रब पाक जी ज़ात बाबरकात फरमायो तो अबुल हसन खिरकानी के माफ़ कयम उन जे सदके तोखे भी मूं अल्लाह माफ़ कयो बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह भा चवण लॻो रात आवाज़ ॿुधुमि उते जो उते चवण लॻुसि मुंहिंजा मौला इबादत त मुंहिंजी घणी आहे ज़िक्र अज़कार मुंहिंजो घणो आहे जवाब मिलियो ओ अल्लाह जा बाना अबुल हसन खिरकानी जा भा मूंखे इबादत जी ज़रूरत कान्हे का पर जेका तुंहिंजो भाउ अबुल हसन खिरकानी पंहिंजे अम्मा जी इताअत करे थो अम्मा जो दुआऊं ऐं ख़िदमत वठे थो मां अल्लाह उन जे करे तमामु घणो राज़ी आहियां हवा कराए बियूं दुआऊं बुलंद आवाज़ सां चओ तॾहिं मुंहिंजे प्यारे नबी फरमाओ सलासतुन ला तुरद्दु दअवतुहुम मुंहिंजा प्यारा ग़ुलाम टे शख़्स अहिड़ा आहिनि जिन जी दुआ रब रद्द कोन कंदो आहे महबूब कहिड़ा पहिरें नंबर में फरमायो अल वालिदु लिवलदिही अबो या अम्मा पंहिंजे बच्चे लाइ दुआ करे त अलाह क़बूल कंदो आहे बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह मुझा प्यारा दोस्तो 5 मिनट तव्हांजा वठां थो हाणे अंदाज़ो लगाइजो अम्मा जी दुआ जो मक़ाम केॾो आहे अल्लाह ताला जल जलाल जी ज़ात बाबरकात अम्मा जे प्यार जे करे अम्मा जी ख़िदमत जे करे अॼु तूं अम्मा जी ख़िदमत कर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे आख़िरत बि तुंहिंजी आहे त दुनिया बि तुंहिंजी आहे बुलंद आवाज़ सां चओ अम्मा जे प्यार दे त नज़र कयो मुंहिंजा प्यारा भाउ जॾहिं डॉक्टर साहब ॿाहिरि हूंदो जे अम्मा घर हूंदी न जेसीं तोणी बच्चो आयो कोन्हे को अम्मा इंतज़ार में हूंदी आहे दरवाज़ो खटखटंदो भला हवा ते खटके तॾहिं बि दिलि में ख़्यालु पैदा थींदो शायदि मुंहिंजो पुटु आयो